अस्सलाम वालेकुम हमारी सोपिया फास्ट न्यूज़ मां यहाँ साजिद कोराई खबर शामिल कंदासीं बागुरा मत यूसी बागुरा जे गोठ मलकवाली में सोशल तंजीम सिंध इक्वलिटी वेलफेयर एसोसिएशन ऐं सेवा जे मेंबरनि जी गॾिजाणी थी गुज़री जंहिंमें यूसी बागुरा जे सोशल वर्करनि वॾे अंग में शिरकत कई जंहिंमें ईंदड़ अचर ते सेवा जी बाड़ी जोड़े वधीक फिलाई कमनि ते तरजीह ॾिनी वेंदी उन मौके ते यूसी चेयरमैन बागुरा जी तरफ़ां मलकवाली जी तारीख़ ते क़ब्रिस्तान जी वणनि जी सार संभाल लाइ सोलर पंप बैटरी सोलर प्लेट 400 फुट पाइप ख़िदमतगार ॾाढे आदम घुटे हवाले किया विया उन मौके ते फिलाई वर्कर सैयद माजिद अली शाह वसीम मीरानी सैयद अयाज अहमद शाह कश्मीर खान सुंदरानी बिन चयो त असांजी ईदगाह मलकवाली जे वणनि लाइ मोटर पंप जी ज़रूरत आहे जंहिं लाइ यूसी चेयरमैन जे भाउ गुलाम नबी खान चाचड़ सोशल वर्करनि जो मुतालबो पूरो कंदे बर वक़्त मिस्त्री खे ईदगाह लाइ नओ बोर पंप ॾियण जो ऐलान कयो उन खां पोइ सेवा तंजीम सां सहकार करण जो यकीन पिणु ॾियारियो वियो बाद में मलकवाली जे ग़रीब खानदान में सेवा तरफ़ां कपड़ा बि विरहाया विया वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।